नाज़रीन गुज़िरियल राति कराची के पोश इलाइक़े डिफेंस फेज़ 5 में जो वाक़ियो थियो है जैमें पुलिस एहलकार शहीद थी विया उन सॼे मामले के हवाले से अॼु असीं DIG साउथ ज़ोन इरफान बुल्लेटिन साहब सां गॾु आहियूं। उन खां पुछा कंदा सर ही मामलो कीअं पेश आयो, छा ते पेश आयो? जी असांजी हिकिड़ी शाइन फोर्स आहे जेका एंटी स्ट्रीट क्राइम जी फोर्स आहे, उहे राति जो गश्त कंदा आहिनि ऐं डिफरेंट पॉइंट्स ते हुनजी मुक़ररी हूंदी आहे। त राति जो 2 असांजा कांस्टेबल्स हुते गश्त पिया कनि त उन्हनि मां हिकिड़े कांस्टेबल जेको अक्यूज़ आहे उनखे ॾिठो त हिकिड़ी छोकिरी आहे उनखे ज़बरदस्ती अगवा करे थो वञे, उन सां गॾु उनखे पिस्टल बि आहे। पोइ हिननि उन्हनि खे फॉलो कयो ऐं अब्दुल्ला शाह गाज़ी जे क़रीब उन्हनि खे रोकियो आहे ऐं उन्हनि खे इहो चयो आहे त तव्हां थाणे ते हलो ऐं तव्हां उन जी वीडियो बि ॾिठी हूंदी, छो त हिकिड़ी वीडियो जेका आहे कांस्टेबल जेको भरे पियो ऐं पोइ जॾहिं इहो उन सां गाॾीअ में हिकिड़ो कांस्टेबल वेठो आहे थाणे ते वठी वञण लाइ, रस्ते में पोइ वायलेंट थी वियो आहे ऐं गाॾीअ मां निकिरी उन्हनि खे शहीद करे छॾियो आहे। न जवाबदार असां फौरन ट्रेस करे वरितोसीं, विदिन 3 or 4 hours असां ट्रेस करे वरितोसीं ऐं उन जे घर ते असां रेड कयोसीं ऐं उन में जेको उनजी गाॾी इस्तेमालु वाक़ई में जेका इस्तेमालु थी आहे गाॾी, उहा बि असां रिकवर करे वरिती आहे। हिकिड़ो पिस्टल बि असां रिकवर कयो आहे ऐं लॻी इहो त उहो ई पिस्टल आहे जंहिंसां उन्हनि असांजे पुलिस कांस्टेबल खे शहीद कयो आहे। उन सां गॾु बि काफ़ी शहीदियूं मिलियूं आहिनि ऐं उन जे ज़रिए असां FIA खे बि लिखियो आहे ऐं छो त इहो जवाबदार जेको आहे उहो 5 नवंबर ते पाकिस्तान में आयो आहे, रहंदो आहे स्वीडन में आहे अने फैमिली बि हिते ई आहे। हिते हुनजा ज़ईफ़ माउ ऐं पीउ हिते रहनि था। इहा हिन जो करेक्टर ठीकु न आहे, उन वालिद साहब असांखे ॿुधायो आहे त हिन जो करेक्टर ठीकु न आहे ऐं उहो पाण हुन मां बेज़ार आहिनि ऐं उन ॾींहं ते बि राति जो बि लॻे थो त उहो नशे में हो। अच्छा, जेकी छोकिरी खे अगवा करे पियो उन छोकिरी जो को अतो पतो? जी उहा छोकिरी जीअं ई असां हुनखे रोकी, कांस्टेबल रोकियो आहे गाॾीअ खे, त भॼी वई आहे। असां CCTV फुटेजिस कढायूं था पिया, ॾिसूं त उन जी हक़ीक़त छा आहे, पर असांजो पहिरियों फोकस इहो आहे त जीअं असां अक्यूज़ खे गिरफ़्तार करियो, जवाबदार खे गिरफ़्तार। ही शाइन फोर्स जेको एहलकार उहो किथां जो आहे बेसिकली ऐं उनखे केतिरो टाइम थियो आहे हिते? जी होसिया मस्जिद जे क़रीब हुन जो घरु आहे ऐं असां वटि गिज़री थाणे ते अपॉइंट थियल आहे ऐं काफ़ी अरसे सां हुते अपॉइंट थियल आहे, यंग हो ऐं इन जे करे उहो शाइन फोर्स में कमु पियो करे। हिकिड़ी जेका बुरी सोबत हूंदी आहे या हिकिड़ो बुरो करेक्टर हूंदो आहे, उनजे करे वायलेंट बि आहे, हिन जे करे हिन पुलिस वारे खे शहीद बि कयो आहे। ॿाहिरि एयरपोर्ट तां त न वियो आहे, असां FIA खे इंफॉर्म करे छॾियो आहे ऐं FIA न त कमु बि करे थी पई। असां पूरी कोशिशि था कयूं त जल्द अज जल्द गिरफ़्तार थिए वञे। जीअं अवां DIG साउथ इरफान बुल्लेटिन साहब जी ॻाल्हि ॿुधी, जिन जो चवणु आहे त जल्द खां जल्द कोशिशि कई वई करे हिन जवाबदार खे गिरफ़्तार कयो वेंदो। उन सां गॾोगॾु जेके क्लिफ्टन में गार्ड पारां जेको क़तलु कयो वियो उन मामले जी बि जांच करे उन जे हवाले सां DIG साहब चयो आहे त हिन वक़्तु उहे जेके पुलिस एहलकार आहिनि उन गार्ड खे तलाश करण लाइ, उनखे पकड़ण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं रवाना थी चुका आहिनि। जी।